बाहर है पर फिलहाल थोड़ा बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। काबिल एहतराम असांजो चाचो वॾेरो सालिम मोहम्मद ब्राह्मणी साहब, जमील बारीजो साहब, साईं जलाल महमूद शाह जो भाईटियो मुनीर हैदर शाह साहब, सुल्तान गबोल साहब, जुमू गबोल साहब ऐं पगवा जा मुंहिंजा दोस्त अली गुल गबोल साहब, नजीब गबोल साहब, राशिद सैतानी साहब, जाहिद गबोल साहब, जुम्मन मरी साहब, इलियास गबोल साहब, कुदूस गबोल साहब ऐं गबोल बिरादरी जा मुंहिंजा भाउरो, सैतानी बिरादरी जा मुंहिंजा भाउरो, मरी बिरादरी जा मुंहिंजा भाउरो, सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। पहिरीं त गबोल बिरादरी जा शुक्रगुज़ार आहियूं जंहिं हेॾे पैमाने ते असांजो इस्तक़बाल कयो ऐं हेॾे जेको तूफ़ान आयो मिटीअ जो उन में मूं ॾिठो त दोस्त मोटरसाइकिलनि ते अहिड़े जोश ऐं जज़्बे सां बीठा हुआ। असां लाइ करियो, असां उन दोस्तनि जा बि निहायत शुक्रगुज़ार आहियूं। इंशाअल्लाह मुंहिंजा भाउ 25 तारीख़ ते इलेक्शन आहे। सैयद जलाल महमूद शाह जेको हितां खां क़ौमी असेंबलीअ जे सीट जो उम्मीदवार आहे ऐं आऊं हितां खां सूबाई असेंबलीअ जे सीट जो उम्मीदवार आहियां। साईं जो निशान कार आहे ऐं मुंहिंजो निशान तालो आहे। तालो मूं उन जे करे वरितो आहे त जेको कोस्तान जे माण्हुनि सां ज़ुल्म ऐं ज़्यादती जेका ॾाढ मुसी थी आहे उनखे 25 तारीख़ हमेशह लाइ तालो हणंदासीं। हिते तव्हां बि हिते जा आहियो, आऊं बि हिते जो माण्हू आहियां। हिन कोस्तान में आऊं पैदा थियो आहियां। कोस्तान जे हर हिकु मसइले जी मूंखे ॼाण आहे। मूंखे इहा बि ख़बर आहे त बैली ठप जो माण्हू अगरि बैली ठप में माण्हू को मरी थो वञे त उनखे गुस्ल करण लाइ पाणी कोन्हे। इहो हाल अथव बैली ठप जे माण्हुनि जो। हर जाइ ते तव्हां जिते बि वञो पाणी पीअण जो कोन्हे। उते किथे रोडनि जो हाल ॾिसो। असां सुबुह जो निकिता आहियूं थाणे अहमद खान खां, असांखे 8 थिया आहिनि हिते असां पहुता आहियूं। इहो तव्हांजे रोड जो हाल। 20 साल 40 साल सरदारनि जी हुकूमत हली पर कोस्तान में को बि तरक़ियाती कम न कराए सघिया। न को पाणी पीअण जो आहे, न को कोस्तान में को स्कूल आहे, न कोस्तान में का हॉस्पिटल आहे। 40 साल तव्हांजी ज़िंदगी गुज़री वई। हाणे तव्हांजा बच्चा जेके आहिनि उन्हनि जी बि ज़िंदगी जेका असां गुज़रण वारी आहे पर का बि तब्दीली कोन आई आहे। इहो छो थियो आहे? इहो सिर्फ़ इन जे करे थियो आहे जो तव्हां पंहिंजे वोट जो क़दुरु न कयो। अगरि तव्हां पंहिंजे वोट जो क़दुरु करियो हा त तव्हां सां ईअं न थिया। तारीख़ गवाह आहे गनी टालपुर हितां खां MNA थियो। तव्हां सभिनी खे ख़बर हूंदी। असां किन सां बि कोन ॾिठो आहे। आसिफ शाह हितां खां MPA थियो 2002 में। उन खां पोइ दयाराम थियो, उन खां पोइ फ़कीरदाद थियो। उन्हनि 10-20 सालनि में तव्हां उन्हनि खे ॾिठो? अखियुनि सां कोन ॾिठो। पोइ बि आऊं चवां थो
त जॾहिं अहिड़ा माण्हू ईंदा जेके वोट वठण खां पोइ पाण हुननि खे ॾिसंदासीं कोन त यकीनन हिन खां बि हाल वधीक बुरा थींदा। पंहिंजे वोट जो क़दुरु करियो। तव्हांजे वोट जी वॾी क़ीमत आहे। तव्हांजे वोट ते माण्हू वज़ीर आज़म थींदा, तव्हांजे वोट ते माण्हू वज़ीर आला थींदा, तव्हांजे वोट ते माण्हू वज़ीर थींदा। उहे ई तव्हांजे तक़दीरनि जा फ़ैसिला था कनि। उहे ई तव्हांजे रोड बिजली पाणी इस्पताली जा फ़ैसिला था कनि। जॾहिं तव्हांजा नुमाइंदा जेके आहिनि, जेके तव्हां चूंडियो था, उहे जॾहिं बंगले जा चपरासी हूंदा त पोइ कहिड़ो वॾो कमु थींदो? को बि कमु कोन थींदो। उन्हनि बूटनि पॉलिश करण वारनि मां असांजी जान छुटी। हाणे वरी नवां ॿ आया आहिनि। हिकिड़ो पहिरीं चवंदा हुआसीं सिकू, पोइ वरी सिकंदर रापोटो, हाणे वरी सरदार सिकंदर रापोटो। त जिन माण्हुनि जी न चुत न खुत अहिड़ा माण्हू ईंदा त यकीनन तबाही थींदी। वरी ईसराणी साहब यही मकसद नऊं असां लाइ कमे मुकश है। असांजो मेंबर हितां लाइ उम्मीदवार आहे पीपुल्स पार्टी जे तरफ़ां। जंहिं माण्हू मखसूस सीट ते एमपीए हो, 7 वज़ारतूं उन माण्हू वटि हुयूं, पर को कोस्तान जो माण्हू मूंखे ॿुधाए त का हिकु बि माण्हू खे हुन का नौकिरी ॾिनी हुजे, के माण्हूअ सां मिलियो हुजे। जेको माण्हू माण्हुनि सां हथ मिलाइण खां पोइ 4 दफ़ा हथ धोए थो, जॾहिं अहिड़ा नुमाइंदा थींदा त यकीनन हिन इलाइक़े जी तबाही थींदी, का तरक़ी कान थींदी। असां 20 साल खां वठी कोस्तान जे माण्हुनि खे ॿुधाईंदा अचूं त तव्हांजे वोट जी ताक़त छा आहे। जॾहिं कोस्तान जो माण्हू अॼु वञी कोस्तान जो माण्हू सम्झो आहे त पंहिंजो केरु पराओ केरु, बंगले ते बूट पॉलिश करण वारो केरु, घुमनि पिया हिते। मूं ॾिठो राति बुला खान हुआ, घुमनि पिया, माण्हुनि खां वोट पिया घुरनि। पर बाबा वोट ताईं घुरियो था, सरदार जो फर्ज़ंद ऐं ईसराणी साहब तव्हांखे त माण्हू वोट ॾीन, पर वोट ॾियण खां पोइ तव्हां ते इख्तियार हूंदो। तव्हांखे के प्राइमरी मास्टर जी बदली कराए सघंदव, इख्तियार त वरी बि भोतार ॾे हूंदो। इहे त वाठा ईअं पिया घुमनि। त असां तव्हां खां वोट पाण घुरण आया आहियूं, तव्हांजे तॾे ते लंघे आया आहियूं। मेहरबानी। असां तव्हां ते को हवालो खणी कोन आया आहियूं ऐं असांजा भाउर आहियो। असां तव्हां खां था वोट घुरूं, पर हो जेका धुर अचे थी उहा चए थी साहब असांखे मोकिलियो, असां अॻे बि खटियो आहे, असां हाणे बि खटींदासीं। बाबा सीटूं अव्हांखे भला इनाम में मिलंदियूं छा? लाज़मी ही अवाम वोट ॾींदो तॾहिं ऐं खटींदा। असांजो चाचो वॾेरो सालिमन ब्राह्मणी साहब जेको 60-70 साल हुननि सां गॾु हलियो, जे माण्हूअ जा कोस्तान में वॾा राज आहिनि, उन जहिड़ो सब्र करण वारो माण्हू कोन्हे। आख़िर उहो माण्हू बि तंग थी उन्हनि मां जॾहिं